वीडियो में ॻाल्हि कंदासीं अज़ीज़ सांघीअ जेको पत्थर दुनिया ड्रामो ठाहियो उहो तमामु बहितरीनु ड्रामो हुयो ऐं उन खां अलावा ज़हर ज़िंदगी जेको ड्रामो हुयो उहो बि जेको आहे सो KTN ते तमामु बहितरीनु हलियो। अॼोके वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल में जेको हिकु वाक़ियो पेश आयो असद कुरैशीअ सां, उहो वाक़ियो तव्हां सां बयानु कंदासीं। ऐं उन खां अलावा सिंध में ॻाइण जे जेको आहे सो फ़न जी दुनिया में जलाल चांडियो हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं ड्रामा इंडस्ट्रीअ में असद कुरैशी हिकु वॾो नालो थी निकितो ऐं तमामु घटि अरसे में असद कुरैशीअ तमामु जेको आहे सो बहितरीनु इज़त कमाई सिंध में। ऐं उन खां अलावा भरपूर ड्रामा जेको आहे सो उन सिंध में रिलीज़ कराया विया। ऐं उन खां अलावा असद कुरैशीअ जूं जेके सिंधी फिल्मूं हुयूं दरिया पार, दरिया बादशाह ऐं उन खां अलावा ॿियूं खोड़ अहिड़ियूं फिल्मूं हुयूं जेके असद कुरैशीअ पंहिंजे जेको आहे सो डायरेक्टरीअ में ऐं पंहिंजे जेको आहे सो सरपरस्तीअ में इहे फिल्मूं रिलीज़ कयूं जेके सिंध में तमामु घणियूं मक़बूल थियूं। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी उहो ड्रामो बि तमामु बहितरीनु सिंध में जेको आहे सो हिकु नालो कमायो ऐं तमामु घणो सिंधी ड्रामनि में ॾिसंदड़ ड्रामो ज़हर ज़िंदगी हुयो, जंहिंजो डायरेक्टर अज़ीज़ सांघी हुयो, जंहिं पंहिंजे ज़िंदगीअ में हिकु तमामु बहितरीनु ड्रामो तयारु कयो हुयो ऐं जंहिंमें हर जेका बि ज़रूरत हुई इन ड्रामे जी उहा ड्रामो अज़ीज़ सांघे उन में जेको आहे सो उहे शयूं अवेलेबल करे ऐं उहे जेको आहे सो अदा करे पोइ इहो ड्रामो तमामु बहितरीनु हिकिड़े क़िस्म जो ड्रामो तयारु थियो। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ड्रामा सिंधी माण्हू तमामु घणो शौक़ सां ॾिसंदा आहिनि ऐं असांजा सिंधी जेके ड्रामा आहिनि इहे इंडिया में बि ॾिठा वेंदा आहिनि ऐं इंडिया जी आवाम बि खोड़ सारी असांजा इहे सिंधी ड्रामा ॾिसंदी आहे। छाजे करे जो जेतिरा सिंधी असां हिते पाकिस्तान में रहूं था, सिंध में रहूं था, असांखां ॿीण ते घणा सिंधी जेको आहे उहे हिंदुस्तान में रहनि था ऐं इंडिया में जेको आहे सो असांजे ड्रामनि खे तमामु घणो ॾिठो थो वञे। त दोस्तों, अज़ीज़ सांघीअ हिकु जेल वारो जेको आहे सो सीन इन में तयारु कयो हुयो जंहिंमें असद कुरैशी ऐं उन खां अलावा ॿियो जेको आहे सो ॿियो बि अदाकार हुयो जंहिंमें जिन्हनि खे माना गिरफ़्तार करे ऐं जेल सेंट्रल जेल सखर जेको आहे सो मुंतक़िल करिणो हुयो। त उन में जेल जो हिकिड़ो रूल हूंदो आहे त वॾे गेट जे बजाय हिकु नंढो गेट ठहियलु हूंदो आहे, उन मां माण्हू जेको आहे सो टपी करे अंदरि वेंदा आहिनि। त इन ड्रामे में बि इहो ई सीन कयो वियो हो, लेकिन असद कुरैशीअ पंहिंजी जेको आहे सो अरदाई ॾसी ऐं असद कुरैशी सिंध जो हिकु दादलो फ़नकार हुयो जंहिंजा आर्टिस्ट ऐं जंहिंजा जेको डायरेक्टर हुया उहे ॻाल्हियूं मञी करे ऐं उन फिल्म खे अॻिते उन ड्रामे खे वठी वेंदा हुया। ऐं असद कुरैशी पाण बि खोड़ सारियूं फिल्मूं पाण ठाहियूं डायरेक्टरीअ जे जेको आहे सो सरपरस्तीअ में। पोइ असद कुरैशीअ उते ज़िद करे बीह रहियो त जेसि ताईं वॾो गेट न खुलंदो तेसि ताईं मां अंदरि दाख़िल न थींदुसि। त पोइ उते जेल में जेको आहे सो अज़ीज़ सांघी जेको आहे सो उते जेल इंतिज़ामिया खां पंहिंजी रहाई ऐं कहिड़े बि तरीक़े सां मोकल वठी ऐं उन में इहो सीन एड करिणो हुयो, लेकिन जेके सिपाही उते बीठल हुया उन्हनि चयो त बाबा नंढे गेट खां दाख़िल थियो, वॾो गेट असां न खोलींदासीं। लेकिन असद कुरैशीअ उते जेको आहे सो पंहिंजो ज़िद ॾसे ऐं उन जो वॾो गेट खोलराए करे पोइ असद कुरैशी अंदरि जेको आहे सो इन सेंट्रल जेल में दाख़िल थियो हुयो। दोस्तों, असद कुरैशी सिंध जो हिकु वॾो नालो हुयो ऐं असद कुरैशीअ जी तमामु घणी इज़त ऐं एतिराम बि कंदा हुया ड्रामा इंडस्ट्रीअ जा जेके मालिक हुया। पोइ असद कुरैशीअ जूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं मञी करे ऐं असद कुरैशीअ खे अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो आणे करे ड्रामनि में फिल्मनि में उन्हनि ड्रामनि खे कामयाबु कराईंदा हुया। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।